जी शाह बादशाह जो फ़कीर हलार अली बोदला अॼु जामशोरे खां हैदराबाद वञी रहियो हुउसि त मुंहिंजे मथां हमिलो कयो वियो। भेटाई नगर चौकी ते मुंहिंजे मथां पुलिस खे बीहारियो वियो ऐं पुलिस मूंसां कागज़नि सां नमूनो करणु शुरू कयो। उन खां पोइ वरी वापसी जेॾी महिल सिटी खां थियुसि पियो त 2 सिपाही मुंहिंजे मथां बीहारे मुंहमारी करे मूंसां हथापाई ते लाथा विया। हालांकि मूं वटि गाॾी जा सभु कागज़ कंप्लीट हुया। उन खां पोइ बि मूंसां नाजाइज़ी करे मूंखे धक हणंदा रहिया ऐं DSP उते मज़ाहिया थी उहो मज़ाक जो ॾिसंदो रहियो त इहा कहिड़ी मुदाख़लत आहे असांजे कानून जी जो असां फ़क़ीरनि जे मथां बि हमला था कया वञनि। इन खां कुझु ॾींहं अॻु में मुंहिंजे मथां दरगाह ते बि हमिलो कयो वियो। उन जी बि का असांखे सरकार जेको आहे न का वंवार न वठी ॾिनो। अॼु बि असांजे मथां कानून खे बीहारे हमिलो थो करायो वञे। महिरबानी करे ऐं कानून जे आला अमलदारनि खे हिदायत थो करियां त असां फ़क़ीरनि जी हिमायत कई वञे। असां फ़क़ीरनि कंहिंजो ॾोह कयो आहे? असां फ़क़ीर हिन ज़मीन जा वारिस आहियूं। उन खां बावजूदि असांजी ज़मीनुनि ते बि हमला था कया वञनि। रस्तनि में असांजे ख़िलाफ़ु पुलिस जा माण्हू बीहारे असां ते हमला था कराए वञनि। महिरबानी करे वज़ीर आला सिंध खे ऐं IG सिंध खे अपील थो करियां त असां फ़क़ीरनि जी वार लही वञे, न त असां फ़क़ीरनि खे बेगुनाह ते सरकारी हथां मारायो वञिबो। ऐं इहे सभु वॾेरा आहिनि जेके असांजे ख़िलाफ़ु करे रहिया आहिनि। असां उन्हनि जे ख़िलाफ़ ई आवाज़ु उथारियो हो। कल्ह को ॾींहुं त असांजे क़ब्रस्तान ते कब्ज़ा कंदड़ कब्ज़ा माफ़िया लावारसी गुर लाश असांजा कढंदा रहिया। असां उन्हनि खे बि रिकॉर्ड ते ॼाणायो। उन खां बावजूदि असां ते वरी हमला कराया विया। अॼु बि जामशोरे खां हैदराबाद वञी रहियो हुउसि त मुंहिंजे पोयां 2 पुलिस जा मोटरसाइकिल लॻाया विया। भेटाई नगर चौकी ते मूंखे रोके उते मूंखे बेइज़्ज़तो कयो वियो। उन खां बावजूदि DSP तमाशाई बणियल हो। इम्तियाज़ अली कंबराणी नाले सां सिपाही हो जे मुंहिंजे ॻिचीअ मां वठी मूंसां मुंहमारी कई ऐं मूं ते धक उलारिया। महिरबानी करे IG सिंध खे थो चवां त असां फ़क़ीरनि जी वाह लधी वञे।